अस्सलाम वालेकुम प्यारा साथियों, आऊं आहियां एहसान अली। अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी खोजी यूट्यूब चैनल। हिकु भेरे वताए फ़क़ीर जे घर में चोर आया। चोरनि खे ॾिसंदे ई वतायो वञी पेटी में लिकी पियो। चोरनि सॼो घर ॿुहारियो पर कुझु कोन मिलियुनि। जॾहिं हुन पेटी तरफ़ आया त पेटी हुननि खे ॾाढी ॻोरी लॻी। हुननि सोचियो शायदि पेटीअ में काफ़ी माल हुजे। पेटी जी ॻोल्हा करण खां पोइ वताए फ़क़ीर ॿाहिरि निकिरी आयो। वताए फ़क़ीर खे चवण लॻा, पेटी में इन लाइ लिकियो आहीं जीअं पुछा ॻाछा करे माल जी सही लोकेशन मालूम न करे सघनि, या वरी जान जे डप खां लिकियो आहीं त किथे मारे न विझनि। वतायो फ़क़ीर चवण लॻो, न जान जे डप खां लिकियो आहियां न माल जे, लिकियो आहियां त ढींढ जे डप खां, किथे वञी चोर ढींढो न कनि त वताए फ़क़ीर सुनियो हो। वताए फ़क़ीर वटि घर में कुझु कोन्हे।